सोहिणे जे ॻोठ में सभई गॾिजी रहंदा आहिनि, हिक ॿिए जी ख़ुशी ऐं ॾुख जे वक़्तु हिक ॿिए जे कम ईंदा आहिनि। अॼु सोहिणे जा सभई दोस्त हिन जे घर ते मौजूदु आहिनि। ईद उल अज़हा जो अचण वारी आहे। सभई सोहिणे जे बकर सां गॾु खेॾी रहिया आहिनि। ईद उल अज़हा ऐं ईद उल फितर मुसलमाननि जा मज़हबी ॾिण आहिनि, यानी रिलीजियस फेस्टिवल्स आहिनि। ईद जे ॾींहुं मुसलमान ईद नमाज़ पढ़णु मस्जिद या ईदगाह वेंदा आहिनि। मुसलमान ईद उल अज़हा ते अल्लाह जी राह में जानवर कुर्बान कंदा आहिनि ऐं कुर्बानी जो गोश्त ग़रीबनि ऐं रिश्तेदारनि में विरहाईंदा आहिनि। ऐं ईद उल फितर ते माण्हू मिटनि माइटनि सां मिलणु वेंदा आहिनि ऐं वॾा नंढनि खे ईद जी ख़र्ची ॾींदा आहिनि। सोहिणीअ जे ॻोठ में मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू रहंदा आहिनि ऐं हर को डिफरेंट रिलीजियस फेस्टिवल्स मल्हाईंदो आहे। हे आहे एलेक्स। एलेक्स सोहिणी जी क्लास में पढ़ंदी आहे। एलेक्स जो रिलीजियस फेस्टिवल क्रिसमस आहे। ॾिसो केतिरो प्यारो क्रिसमस ट्री सजायो वियो आहे। वाह वाह! छा तव्हां ॿुधाए सघो था क्रिसमस कहिड़ी मज़हब जो फेस्टिवल आहे? Which religion celebrates Christmas? क्रिसमस क्रिश्चियनिटी यानी ईसाइन जो रिलीजियस फेस्टिवल आहे। क्रिश्चियन सेलिब्रेट्स क्रिसमस। हीअ कविता आहे। कविता जो रिलीजियस फेस्टिवल दिवाली ऐं होली आहे। दिवाली ते कविता फटाका हणंदी आहे ऐं ॾीयनि सां घर सजाईंदी आहे। होली ते कविता पंहिंजनि घर वारनि सां गॾु रंगनि सां खेॾंदी आहे। छा तव्हां ॿुधाए सघो था दिवाली ऐं होली कहिड़े मज़हब जा रिलीजियस फेस्टिवल्स आहिनि? Which religion celebrates होली एंड दिवाली? जी हाँ, दिवाली ऐं होली हिंदू मज़हब वारनि जो रिलीजियस फेस्टिवल आहे। हिंदू सेलिब्रेट्स दिवाली एंड होली। ज्यूस यानी यहूदी हनुका मल्हाईंदा आहिनि। ज्यूस सेलिब्रेट्स हनुका। वाह वाह! एतिरा घणा ॾिण। हाणे तव्हां पंहिंजनि दोस्तनि खे ॿुधायो त तव्हां पंहिंजो पसंदीदा ॾिण कीअं मल्हाईंदा आहियो। Share with your friends how do you celebrate your favorite festivals.